कराची में ख़बर ईंदा हलो त कराची में तेमीर हेठ घर जी छित किरण सबबि मज़दूरनि समेत 4 ॼणा फौत थी विया आहिनि, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिब शाह फैसल कॉलोनी नंबर 5 में हादसो इन वक़्तु पेश आयो जॾहिं तेमीर हेठ हिक घर जी 2 माड़ इमारत ते 3 माड़ जी छित विधी पे वई। छित किरण सबबि मलबे में दॿिजी वयलनि मां 5 ॼणनि खे ज़ख़्मी हालत में ॿाहिरि कढी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। शुरूआती ॼाण मूजिब घर जे किरंदड़ छित टाइलुनि ऐं बीम जी ठहियल हुई। अखीं ॾिठे शायदि मज़दूरनि मूजिब वाक़ई वक़्तु 8 खां 9 माण्हू इमारत में मौजूद हुआ, जिन में मिस्त्री ऐं रेती चाढ़ण वारा मज़दूर बि शामिल आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।